أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: فقلت استغفروا ربكم إنه كان غفارا يرسل السماء عليكم مدرارا ويمددكم بأموال وبنين ويجعل لكم جنات ويجعل لكم أنهارا. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف بولو اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات. إنك على كل شيء قدير. खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जान।
सुबह सां आयो सभु ठरी विया हो थोड़ा थोरो सुरी अचो यार मां लाड़काणे खां आयो हिकु हिकु फुट सुरी अचो माशाअल्लाह ॾिसो साईं क़ुरान सां मोहबत आहे त सभिनी जी मां त चवां थो मोहबत न हुजे त छो अचो प्यार आहे तव्हांजो क़ुरान सां तॾहिं त आया हो पर जे हिते अची सुस्तीअ में पहुची वियूं इंसान कमज़ोर आहे न थधि सहे न गर्मी तंहिंजे करे क़ुरान खे इज़त ॾींदो त अलाह गर्मियूं बि दूर कंदो त घणियूं सर्दियूं बि दूर कंदो नॉर्मल तबियत थी वेंदी हे विच भरियो वेझा अचो अलाह बरकत करे तव्हांखे तव्हां जेके आया हो सभु मोहबत सां ॾाढे चओ सुभान अल्लाह न बा मज़ो न आहे अञा ॾाढे चओ माशाअल्लाह नाश्तो त करे आया हूंदो सभु ऐं मां न कयो मां चाहे त्या चढ़ो तव्हां त करे आया हो न जे न करे आया हो त पोइ तव्हांखे मयार न आहे पोइ पापड़ जेतिरी सुभान अल्लाह चओ त बद पोइ था खाऊं ॾाढा नाश्तो करे आया स्टेज भी कोठो मथी है ना तंहिंजे करे ॾाढो आवाज़ गंदो अचे खैरा खुदा की क्या शानो है मोहम्मद मुस्तफा जाने खुदा की क्या शानो है मोहम्मद मुस्तफा जाने मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने काबिल सद एहतराम हाँ न चली मुझे खोल को ब्याह चल हाल में सभा बंद कर अज सही है कंजूस सत फरवरी सन 2026 18 शाबान मुअज़्ज़म 1447 हिजरी पन्ने आकिल जे न गिरड स्टेशन जे भरसां मदरसा दारुल उलूम अहमदिया हज़रत साईं कारी मोहम्मद इब्राहिम इंदड़ साहब जे मदरसे मां अज फारिग शुदा हुफाज़ कराम जी दस्तार बंदी भी थी कुरान पाक जे वाह जी तकरीर जो इत्माम भी आहे ॾींहं जे आख़िर घरनि ताईं रब जी रहमत जो वॾो मींहुं वसंदो मजलिस ख़त्म थींदी घर हलंदासीं खाली न रहंदासीं अल्लाह जी रहमत सां माला माल थी करे हलंदासीं सभु ॾाढे चओ इंशाअल्लाह दोस्तों बुजुर्गो शाबान जो महीनो अज 18 है बाकी 12 ॾींहं रमज़ान में रजब गुजरी शाबान हली पियो रमज़ान मथो ॾींहं त वठी हिकु कल्ह ॿियो अॼु टियों सुभाणे कल्ह वारो ॾींहुं गुज़री अॼु वारो ॾींहुं अल्लाह असांजे हथ में ॾिनो आहे अॼु वारे ॾींहं में हथ सुभाणे वारो ॾियारो या नसीब अज अमल कर अज तौबा करे उठ जाए अज जिक्र कर अज आदो कजाए अज गोंडी रमजान जे इस्तकबाल जे लाए मां अज गोंडी नमाज ते पान के हेराइंदुस जिक्र ते हेराइंदुस ऐं कुरान शरीफ जी तिलावत ते पान के हेराइंदुस जो सहाबा कराम जने शाबान जो चंड दिसंदा न कुरान पाक जी तिलावत में मशगूल थी वेंदा अम्मा आशा सिद्दीका तय्यबा ताहिरा मुतारा फरमाई थी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने शाबान जो महीनो दिसंदा हा न तो उन में रोजा तमाम घणा रखंदा हा छो तो रमजान सां मुत्तसिल रमजान ते न रख अज घोड़ी तैयारी कर रमजान आयो तो अल्हम्दुलिल्लाह असांजे जिंदगी में अगर अगे दा हलिया गारंटी त काने न हितों उथण खां बाद होली पहुचण जी भी गारंटी काने अगे दा हलिया वञो पर जे अज अल्लाह असांजी कोशिश में ॾिसंदो रमजान जी इस्तक़बाल लाइ तैयार आहिनि रमजान जे लाइ त पोइ रमजान असांजी जिंदगी में आयो त अल्हम्दुलिल्लाह
नायो तो अल्लाह रमजान जे समूरन बरकतुन जो सवाब असांजे नामा अमाल में लिखंदो। रमजान बरकत वारो आहे जंहिंजो ॾींहुं ॾींहुं कला कला मिंट मिंट सेकंड रहमत खां खाली न आहे। नफिल पढ़ो तो फर्ज जो सवाब, फर्ज पढ़ो तो 70 फर्ज जो सवाब। हाने हाने असांखे महीने में 5 फर्ज रोज, महीने में 150, साल में 1800, 10 5 50 15 150 महीने में साल जा 1800 थींदा फर्ज करियो। होॾो रमजान शरीफ जा 70 जे हिसाब सां हिकु फर्ज पढ़ त 70 फर्ज सवाब, 7 5 35। रुगो रमजान जे हिकिड़े ॾींहं में 5 वक्त बा जमात नमाज पढ़ त 350 फर्जन जो सवाब लिखाए। एॾी बरकत वारो महीनो पियो अचे। अज को तैयार कर बाबा, शवाल महीने का वठी जन्नत के मलाक सिंगारी दा। जन्नत जो ओरा पुछंदो तने छा था कयो, चई जन्नत दा सिंगारियो। सोदा जन्नत सिंगारियो, चई रमजान शरीफ दो अचे। सुभान अल्लाह। न तू 12 डी रमजान के लाए पाण के तैयार न तो करे। 12 डी तैयार अला चाहया शाबान जो महीनो, मदीने जे मीर जो महीनो। शाबान में 5 अखरन शीन आइन बा अलिफ नून। शाबान, शाबान जो शीन चोई तो शराफत वाली जिंदगी गुजार हिन महीने में शरीफ थियल। शरीफन सां यारी रख, शरीफन सां वेव। शरीफ थीने शरीफ सजबे, चोर थीने चोर छॾजे। ऐं तो चई अमल जो महीनो आहे। इनमें दुरूद पढ़, इनमें जिक्र कर, इनमें अल्लाह जी तस्बीह कर, इनमें मदीने वाले साईं मथा दुरूद शरीफ पढ़। बा बरकत वारो महीनो आहे। अलिफ उल्फत वारो महीनो आहे। इन महीने में मोहब्बतों कर। नून नूर जो महीनो आहे। इन महीने में अल्लाह जी रहमत जो नूर बानन जे मथा वसे। तैयारी दुरूद पढ़ो, घणो दुरूद दर्दन जी दवा। सॼी दुनिया मदीने जे मीर जे मथा कायनात दुरूद पढ़ंदी आहे। मुंहिंजी दिल थी थिए त मां तव्हांखे उहो अर्ज़ कयां जो माखी बि तले मिठी थींदी आहे जॾहिं मोहम्मद ते दुरूद पढ़ंदी। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा सां सफ़र ते पिया वञनि। हलंदे हलंदे साहब ने सगोरन चयो, या रसूल अल्लाह, असांखे ॾाढी बुख लगी आ। पान फरमायो सामान रखो। दस्तरखानो लगायो। दस्तरखानो लगी वयो। पान फरमाए जेका चयो टामानी खणी अचो। तो मानी खणी आयो। कोटरियो सो भाॼी कोन आहे। साहबा मानी सासा खाइनि। एतिरे में देर नथी हिकिड़ो माखीअ जो नंढड़ो मखो आयो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कन मुबारक जे भरिसां बीह करे मुंहिंजे साईं सां अरबी ज़बान में पियो ॻाल्हाए। ओ मुंहिंजा साईं, पंहिंजे साहबा खे चओ भाॼी न आहे त को मसलो कोन्हे। हे साम्हूं जबल ॾिसो त हिन जबल जे अंदरि वॾी गार। अवां जो कोई माण्हू हले, मां ॾसियासीं माखी लाए थी करे माखीअ सामानी खाई छॾियो। अल्लाह अल्लाह। हुज़ूर फरमायो, आए न अली, मुंहिंजो अली किथे आहे? क्या है मुझा साईं? हुज़ूर फरमाया, अली माखी जो मखो ॾिसे थो। हाओ साईं, हिन सां गॾु वञो। हज़रत अली शेरे जली, हक़ जो वली, हैदर शेरे बबर, फाते खैबर, असदुल्लाह करमल्लाह वजहो। केड़ो अली? मदीने जे मीर जो बिरादर अली। केड़ो अली? हसन हुसैन जो बाबो अली। केड़ो अली? फातिमा जो घोट अली। कुरान जो हाफिज अली, हाजी अली, गाजी अली, नमाजी अली, रोज़ा रखण वारो अली, दाढ़ी वारो अली, पटके वारो अली, पन्ने आकड़ा वारो वो अली जो हुजूर फरमायो, अल कुरान माली, जाने मुझो कुरान अली ओ दवा। सुभान
अल्लाह नथा जो कावड़िया अली जा हुबदार सुभान अल्लाह अली अली असांजी अखियुनि जो नूर आहे असांजे सिर जो ताज जेको अलीअ खे नथो मञे उहो लानती 24 कलाक मुंहिंजो मुर्शिद अली मस्जिद में जिंदगी गुजारींदो अल कुरान मा अली कुरान अली सां अली कुरान सां हजरत अली पाण ई चवंदो रज़ीना किस्मतल जब्बार फीना लना इल्मु वलिल जुहाल मालू मुझो मुर्शिद अली चवंदो रब जे विरासत ते ॾाढो राज़ी आहियां रब जे फैसले ते ॾाढो राज़ी आहियां अल्लाह जाहिलनि खे माल ॾिनो मां अलीअ खे अल्लाह क़ुरान जो इल्मु ॾिनो मामूली से न तो मुसलमानों ई क़ुरान अचे वतो क़ुरान जे नुज़ूल जो महीनो रमज़ान अल क़ुरान फिल रमज़ान वल रमज़ान फिल क़ुरान क़ुरान ऐं रमज़ान जी पाण में निस्बत क़ुरान अल क़ुरान फिल रमज़ान वल रमज़ान फिल क़ुरान क़ुरान जो नुज़ूल रमज़ान में ऐं रमज़ान जे रोज़नि जो ज़िक्र क़ुरान पाण में मुनासिबत आहे वॾी रमज़ान ऐं क़ुरान तंहिंजे करे ही क़ुरान मामूली न अथव जो क़ुरान जा हाफ़िज़ फारिग़ थींदा जो महिनतूं ज़ाहिर थींदा तवजो सही आहे मां ढोल में रखां लाउड मालो हलाए तुंहिंजो कमु न आहे ओॾे सुभान अल्लाह ॾाढा न त हाणे हे जेके हे तव्हां मीडिया वारा 44 चलींदो कुछ हेॾो रखो कुछ न मां चवां हे सही आहे खाली तव्हांजी बि मजबूरी आहे पर भलो कमु कयो सॼी दुनिया में तव्हां खे मोकिलियो सुभान अल्लाह ॾाढा तव्हां सुभान अल्लाह जो न चवंदा हे मीडिया वारनि खे कहिड़ी माण्हू खे कहिड़ी ख़बर न सही इब्राहिम जे जलसे में माण्हू आया आहिनि क़ुरान जा आशिक़ आया आहिनि तंहिंजे करे सॼी दुनिया वारा हिन सोशल मीडिया वारनि जो हे आवाज़ तव्हांजो रिकॉर्ड करे सॼी दुनिया वारनि खे ॿुधाईंदा त ज़ालिमो हे क़ुरान जा मदरसा हे क़ुरान जा इदारा हे क़ुरान जा हाफ़िज़ अवां जे कोशिशुनि करण सां बंदि न थींदा क़यामत जे सिज उभरंदे क़ुरान जा हाफ़िज़ आलिम आबाद हूंदा हे बि इश्क़ आहे न इहो इश्क़ आहे तव्हां मां को नारो हणे थो हे इस्ते से नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमाए इस्लाम नारे तकबीर मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो अली न सावन मुझो मुर्शिद अली दो चे मां घोड़े दे लांग वराई हलंदे हलंदे ओ माखिया जो मखो वञी ॿियनि खे साईं जी ॻाल्हि ॿुधायई समूरा हलिया वियो सज जे ॾींहुं माखी लाइ आयो मुसाबा माखीअ सां मानी खाधी वेठाई हुयासीं साॻो माखी जो मखो आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे भरिसां ऐं ॻाल्हायूं हलियो वियो हलो बाकी दस्याव हाणे सा चई वियो हुज़ूर फरमायो हाणे अजीब ॻाल्हि ॿुधाए वियो साईं कहिड़ी हुज़ूर फरमायो बाकी जे मथे चयो सुण असांजे मथां रब इल्हाम कयो वही कई रब तो फरमा सा बाकी जे मथां इल्हाम कयो अल्लाह 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 पन्ने आंकल जा मुसलमानो इहा ॻाल्हि हिन क़ुरान शरीफ़ में लिखी पई अथव कारी मोहम्मद इब्राहिम जे दावत अचण वारा अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जे रहमत जो मिठड़ो क़ुरान पढ़ा ومن الشجر ومما
सुन थुम्मा कुली मिन कुल्लि समराति फस्लुकी सुबुल रब्बिक ज़ुलला यख़रुजु मिन बुतूनिहा शराबुन मुख़्तलिफ़ुन अलवानुहु फीहि शिफ़ाउन लिन्नास इन्न फी ज़ालिका लआयतन लिक़ौमि यतफ़क्करून। सुभान अल्लाह चोनो मूसा गॾु मदीने हलंदा तो लाउड द्वारा मुझे बजी चो सुभान अल्लाह अल्लाह बुधो 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 माकिए जे मक्के जे मथां अल्लाह वही जल पल कान जाते वणई पंहिंजा घर ठाहे जबलन में ठाहे तुंहिंजी मर्ज़ी वणन में ठाहे तुंहिंजी मर्ज़ी संतुल में ठाहे तुंहिंजी मर्ज़ी आका साईं जे तो चए साईं असांजो हिकिड़ो अमीर आहे जंहिंजो नालो यासूम आहे असां जूं टूटूं लॻाईंदो वञो घर हिकिड़े चवंदो आहे वञो गुलनि मां रस चूसे अचो हिकिड़े चवंदो तव्हां डॉक्टर बणिजी वियो साईं पोइ हिकिड़ा पंहिंजो घर ठाहींदा हिकिड़ा वेंदा आहिनि गुलनि मां रस चूसींदा पोइ वञा आहियूं न असां अलाह जो ज़िक्र कंदा वेंदा आहियूं मोटी ईंदा आहियूं न त पोइ साईं चेक कराए हिन में विझंदा वेंदा आहियूं सोराखल में आका साईं तो साईं हर जेको आहे रस जो रंग जुदा ज़ाइक़ो जुदा सोना से मिठी कीअं थींदी आहे आका साईं फरमाया ॿुध चए तो मुंहिंजा साईं असां मानारे जे मथां वेही करे हिकु दफ़ो ओ मोहम्मद करीम जे मथां दुरूद पढ़ंदा सल्ले अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद। साईं हिकु दफ़ो तो मोहम्मद जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ी ये सुकारो ॾींदाऊं रंग भी हिकु थी पवंदो आहे त माखी भी मिठी थी पवंदी कारण माखी हिकु दफ़ो दुरूद पढ़े मिठी पन्ने अकेले जा नौजवान हो कोराड़ा हो पोड़ा हो जी तू रोज 100 दफ़ा दुरूद मोहम्मद जे मथां पढ़ त तुंहिंजो केॾो शान थींदो पढ़ंदो नमाज़ ते ईंदो रमज़ान में ना अल्लाहु अकबर दो थे त कन्ना हिकिड़े मां ॿुधी ॿिए मां कढी थो छॾे नमाज़ ते नथो अचे कलमे वारो मुसलमानो खुदा जी ज़ात जो कसम जेको रब जे सॾ ते नथो अचे वॾाई खोर आहे मुतकब्बिर वॾेरो कंहिंखे सर वॾेरो विराणा ओए सॾे करे सॾे तूं हलियो वञे कावल लॻंदसि मौलवी जे सॾ ते कोई न अचे कावल लॻंदी कोई वॾे पीर बुज़ुर्ग जे सॾ ते कोई न अचे कावल लॻंदी मोतबर यार वॾाई खोर आज़ान प्याजन अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर 4 दफ़ा ओ वॾा वॾन खां वॾो वॾन खां वॾो वॾन खां वॾो वॾन खां वॾो अल्लाह सदाई दो हय्या अल सलाह चो नमाज़ ते हय्या अल फलाह चो त कामयाब हो कयाम जलसन में वेंदाऊं मौलवी साहब हैदरी साहब दुआ त घुरो जो भाव कामयाब थे पुत्र कामयाब थे खुदा जी ज़ात जो कसम मुस्लिम
मुसलमानो मौलवी जी दुआ जी कामयाबी केड़ी कुरान में तो चवे कामयाबी जे लाए त सददा जनी द हयाल सल अजो नमाज दे हयाल फल रब तो फरमाए जो त नमाज पढ़ो त कामयाब कयाम कामयाबी जा होका पिया मिलने लड़ी ना आयो खुदा जी साजो कसम रब कुरान में फरमाए छड़ो कामयाब थी विया हुए मोमिन जेके खुशू सा नमाज ता पढ़ने इया गाल कुरान शरीफ में लिखी पई है الذين هم في صلاتهم خاشعون والذين هم عن اللغو معرضون कामयाब दिया लेकिन नमाज में खुशूदा कर मां तू चाहे बाबा कुछ नहीं पैदाश ना नजर तक वडाई पोकर हिते या सही पाओ तेल जो मुशन गयानी एनल दे टोप पाईए तो हले सही जण हमरा सबलदारी दो आसमान फाड़ी दो जमीन के बाद ढका दो ना कुछ नहीं पैदाश का अग में किन्नो कतरो किन्नो فلينظر الإنسان مما خلق من ماء دافق كنو كترو أولم يرى الإنسان أنا خلقناه من نطفة अरे पैदाश नजर कर वडाई बोकर तकबर बोकर गुरूर बोकर आगे में पानी पैदा ना नजर कर तरफ दो फरमाए पैदा केड़ी से मां कहो तुम इनो कदरो कपड़े के लगे कपड़ों पलीद जान के लगे जान पलीद आजो पान का पान व्रतो करे व्रतो फरमाए ओ वडाई खोर ओ मुतकब्बिर ओ जो दर छड़े करे वली में आडो झुकने वाला अवलम यरल इंसानु अन्ना खलकनाहु मिन नुतफा इंसान पानी पैदाश ना नजर कर किनो कदरो आए हाने वरी पैदा हुआ खसीब मुबीन रब फरमाए हाने जगो मुझो पत्रो दुश्मन थी पयो मुझा मुकाबिला ता कुछ कोने नजर तक कर रब तो फरमाए तो के पैदा कयो एक मर्दई का औरत में आए अबे जे पुछी मां आयो किनो कदरो अम्मा जे शादी अम्मा या गल रब कुरान में फरमाइंदा या अय्युहन नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करि व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइला लितअरफू इन्ना अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम इन्नल्लाह अलीमुल खबीर रब फरमाया अबे जे पुछी मां जे शादी मां रहम जे अंदर अजी ये बकतरा कर दो सवाल तो पैदा थे ओ मुझा करीम अल्लाह ओ मुझा रहीम अल्लाह इन बिन कतरन के वजूद में आने जे लाए के नबी जी ड्यूटी लगाई केड़े पीर जी केड़े बुजुर्ग जी फरमाए दो ना काजी ड्यूटी न लगाई थी दैया मां पांजे दस्ते मुबारक सा या गल कुरान में लिखल ला इलाहा इल्ला अल अजीजुल हकीम मोहब्बत सा दचो कई किलमो किलो रहम जे अंदर सूरतुन के पैदा करने वाली बी जात ना है ला इलाहा इल्ला हु केरा डाडा बसरो समझो जने तो के किन्ने कतरे मां रहम जे अंदर अम्मा जे पेट में तो चाहे तो हने बाहर निकली मोतबरा
हाणे अल्लाह जे दर ते अचण जे लाइ तयार नहीं, तयार नहीं। न न न साईं भला कीअं ठाही, साईं भला कीअं ठाही पुछो। रब तो फरमा वाला क़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुतफ़तन फी क़रारिन मकीन सुम्मा ख़लक़नन नुतफ़ता अलक़ा फ़ख़लक़नल अलक़ता मुज़ग़ह फ़ख़लक़नल मुज़ग़ता इज़ामा फ़कसौनल इज़ामा लहमा सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र तबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, अजमत कुरान। नारे तकबीर। बाबा सुभान अल्लाह एनी चो जो शक्कर वाला बोला भला 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 ये क्यों अल्लाह अकबर एतरो चो जो इस्लामाबाद जे एवान में कहां जो आवाज पुजी ता कानून ठाया ने त 18 सालन जी छोकरी छोकरो शादी न कन हां पी जो कानून आ तहां बाजा कानून दा ठयो मोहम्मद मुस्तफा जो कानून आ मुसलमान हो इस्लामी जमहूरियत पाकिस्तान आ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ियो आ मदीने जे मीर जो फरमान आ त न्याणी ऐं पुटरो वड्डो थई बालिग थई परणाए छड शादी कर छडी दे ने गुनाह थींदा त अबे अमा जे कुझे में बालिग थंदा 12 सालन 13 सालन ताईं सफा ओ तहां न त वध वध 15 साल 18 साल तहां जो कानून मोहम्मद मुस्तफा जो कानून त बालिग थियन त परणायो कलमे वारो या तहां जी चूंडा तो तहां चूंडे एड़ा मानू एवान में मोकलिया जरी हो कानून ठायो आ जे कदे छोकरी छोकरो पान में राजी थी वजन त वो भली जी वने न ती कर मजा मानी जावतन जी शादी कंदा त पी उन जो जेल में होंदो याद रखो कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजल रहमान फरमाया खबरदार जेकर ये कयो त पो मां 11 साल जे छोकरी छोकरे जो पान में निकाह कराए निकाह मां पढ़दुस कायदे जमियत हज़रत मौलाना फजल रहमान शेर वांगुरु पियो कजे खुदा जो कसम तहां जा कुछ हरबा न हलंदा जेका तहां चूंड कई न उहे इहे ता कानून बनाइन जेका अल्लाह जी चूंड अज कारी मोहम्मद इब्राहिम इंदड़ जे इन मदरसे मां फारिग शुदा हुफाज़ कलाम जी दस्तारबंदी थींदी या रब जी चूंड जो अल्लाह चूंडे इनके कुरान याद करायो आ एक तुजी चूंड दी अल्लाह जी चूंड तहजे करे तुजी चूंड गलत था मुझे रब जी चूंड सबनी का भली आए अल्लाह अकबर जो आवाज एड़ो बुलंद कयो जो जोरदार ऐं सरदार के पतो पजी वने ते ही मुल्क तहां के ये भी असा हलन न दीदासे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कानून में अल्लाह जे कानून में हद तुरान कदो त तहां जी हुकूमतूं न रहंदियूं जो त कायदे जमहूरियत मौलाना फजल रहमान शेर वांगुरु कजे पियो। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, जमीयत उलमा इस्लाम, कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजल रहमान, उलमाए हक, उलमाए देवबंद। नारे तकबीर। हेठो नारो एकरो ने जवाब दियो मां जवाब ॿुधण थो चाहियां ये का हिम्मत कयो खबर पए दीन जे दुश्मन खे त सलाम है कलमे वारो खुदा जी ज़ात जो कसम असा 27 साल मुके वाइज करे थिया हन 27 साल में असा मुजावर पैदा न कया हन असा मुजाहिद पैदा किया
परमान तो के जवान तो वडाई न कर अल्लाह जो दर न छड अल्लाह तो फरमाए मां तो के पैदा कयो आ अम्मा जे पेट जे अंदर 40 ॾींहं छॾे इनखे रत जो दिगो बणाए में वरी चिल्लो छॾे गोश्त जो लोतड़ो वरी अंदर हॾ जो पिंजरो ठाहे करे अंदर जो इंतजाम पियो ठाहियां करे कन करे आंड्रा करे भुकियूं करे जेरो करे दिल जा वाल वारी पोशाक पाराई माए अलम न जल्लहु आइनैन मुजा मारना जादे चेबो अखियों दे चायु माए वलिसान व शबतैन जब मा तया माए वहदैना हुन नजदैन रब तो फरमाया हत जो आंगरू मा चायु माए हत मा तया माए हीर मा तया माए कन जाते चनी प्याउ ते तया माए नंगो जाते बोदे चायो मां जिते मुखे वणे पयो सोनो भोकंदा जाए ओ के नको कन्नम जेको अंदराड़ में दिया त कोन ठाऊआ कन्न क्याड़िया में दिया त कोन ठाऊआ वा तो गाड़ी जे ठाने त कोन ठाऊआ रब तो फरमाए मुजा बन अम्मा जे पेट में बाहर से पिट गई मां जाते चई बोटायो मां करे त कसम कुरान में खणी करे चवे तो मुझे करे गालाया तभी तुझे चवण ते असा के एतबार हो ओ करीम अल्लाह ओ रहीम अल्लाह ओ बाजारा अल्लाह वरी भी रब जो कुरान में फरमाए दवत्तीन व ज़ैतून व तूर सीनीन व हादल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान फी अहसनि तक़वीम 4 कसम ना कसम जे मञो असाई तू रुगो चवी हां तो असां तो असां तुझे बांधना हो से मञो 4 कसम घणा साईं ज़ैतून जो कसम इंजीर जो कसम तूर सीना जबल जो कसम ओ मुझा हबीब करीम जै शहर मक्के में घुमे तो मके उन मक्के जो कसम ये 4 वरी लक़द यो भी कसम या भी कसम पक्की या भी फी अहसनी अल्लाह तो फरमा लक़द खलक़नल इंसान 4 कसम करी चवे तो मुझा सोना मां इंसान के सोहणो ठायो आ सोहणो करी चवे तो सव्वरकुम व अहसन सुवरकुम तहां के ठायई पर सोहणो करे ठायई अम्मा जे पेट में खल वारी पोशाक वाराई वरी रस्तो नहीं खोराक ओ जेका औरत मां वारी इंदी आ न बारनो पेट में अंदर थियो 6 महीनन जो थियो साहड़ो पयो चुरे दो हाने अंदर पेट में रब तो फरमाए बानड़ा में तुझी खोराक जो इंतजाम कयो माए या रत बाहर न फेराए तुन जे वसीले तुझी खोराक वातड़ो न कई मां कलमो पढ़ने कुरान पढ़ने मुझे मोहम्मद जे मथा दुरूद पढ़ने पर्दो ॾेई वात जी हिफाज़त कई मायो मुझा बानड़ा ये न कर मुझा मुकाबला न कर अम्मा जे पेट में 9 महीना रहियो मां ॾाढो निकरण जो रस्तो ॾुखियो हो सुम्म सबील यस्सरा सा रस्तो आसान कयो से बाहर निकरी आयो दाई नाड़ो वढो माता का पुछांदो मोतबरी करण वारो जो पेट अम्मा जे मां निकरी आयो त उहा उहा कंदा आया या बंदूक खयूं आया उसे उहा मत बरा है भाई अखियों त ॾिसे न तो कन होयस ॿुधे न पो वात होयस ॻाल्हाए न पियो अम्मा वारो कर भुख लॻी आहे न
पैदाश किनो कतरो वरी अंदर रब मेहनत कई वरी बाहर निकरी आए ज़बान हाल सां रोए अल्लाह माजे पेट में भुख न मारी न दरी न दरवाजो अल्लाह अजो बाहर निकरियो दाई नाड़ो वडे कादे वजा हाय करीम अल्लाह मां कुर्बान वजा तुझ शान ईमान दा रब फरमाए वो जबाना घबरा न तुझे अचण खां अॻ में मां तुझे रोज़ी जो इंतजाम करे छॾियो अल्लाह 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 गैरतमंद मुसलमान फरामोश न थी जाए इंसान फरामोश न थी जाए रब तो के पैदा कयो रब जो मुकाबलो न कर जाए रब जो चौण वठ जाए रब जे सले ते अच जाए रब तो फरमाए अम्मा जे सीने में बखीर जूं नारियूं जारियूं करे छॾियूं मां रोए दो अम्मा जो सीनो मोहब्बत सां भरजी तो अचे मां वञा थी मुंहिंजो ॿारड़ो तो रोए भुख लगी दस अभी तो के कीअं ख़बर पई तूं आलिमुल ग़ैब त न आहे हो त घर तुंहिंजो होॾे अभी मुंहिंजो सीनो मोहब्बत सां भरजी आयो थन सां पिस्तान भरजी आया मुंहिंजे बच्चे खे भुख लगी आहे अम्मा त अची करे पंहिंजो पिस्तान तुंहिंजे वाट में विधो हो रब फरमाए मुझा बांदड़ा अकुल मां ॾिनो मां चुस्करी ॾींदो वीने खीर जी नहर जारी थी गई खीर पींदे 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 निंड अची खीर बंद वरी जागत थी दिया बचड़े वाला हो न ॾिसजो वरी 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 जागत थी वरी चुस्कली तो खीर थींदो 2.5 साल खीर पीतई दंद जे में अम्मा चुकिनो खराब साईं इब्राहिम को शे पढ़ाई अचो वारो क्यों हाणे ज़माने हाल सां चे तो मौला एक बंद थियो बन आई अज अम्मा भी कोई ते हटायो हाणे काले वञा अल्लाह फरमाए मुझा बाना घबरा न सुभान अल्लाह रब जा तो थोड़ा तो याद दिया या रमजान में अचो लड़ी त किने कसर मां लखन जो लाल के जमा रब जे सॾ ते न वञा घणा वाय ॿुधा अथई आलिम ॿिया बि अथई मौलाना एजाज़ अहमद हैदरी साहबी जे ठान तवजो कजो कलमे वारो नौजवाना भलो वाइस कंदो दिल चरी पवंदई सुभान अल्लाह चओ त मां अॻिते हलां रोए तो अल्लाह फरमायो हिकु बंद थियो ई त बदनामा हाणे जे अम्मा बंद करे धिको ॾिनो त 4 रस्ता तो ॾियां रोज़ीअ जा घणा घणा 4 नहीं बरा 5 नकी 8 नकी 4 जो गाल याद आया चैन ते 4 अंग लकी त अल्लाह के नाले में अखर 4 मोहम्मद में अखर 4 मस्जिद में अखर 4 बेस्त में अखर 4 मुनम जमातों भी 4 अन्नाम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन रब में मुझे सुना दोस्तन हजरत इंसान ठयो भी रब मिलायूं शयूं 4 असा जो डाडो आदम अव्वल इंसान आए अव्वल नबी जने रब ठायो त 4 शयूं मिलायई मिट्टी में विधई ॿियो पानी वरी गाना हलायई से हवा वरी ॾिनई से बाग 4 शान सर मिलिया तने हजरत इंसान ठयो 4 अंग लकियो यार गाल ॿुधो 12 महीननि मां भी अल्लाह चूड़ा महीना 4 वॾियूं रातूं 4 वॾा ॾींहं 4 वॾा किताब 4 वॾा रसूल 4 वॾा मलाइका 4 वॾा किताब 4 वॾा नबी 4 वाह जो चंदो अंग लगी तव आए मुसलमानो इज्जत वारियूं औरतूं भी वॾियूं 4 दुनिया में वॾियूं मस्जिदूं भी 4
चौथा करना खुदा जी साजो कसमा बेस्तमे अखरबी चौर जन्नत में नहरू चार मसलुल जन्नत अल्लती वइदल मुत्तकून फीहा अनहारुम मिन माइन गैर आसिन व अनहारुम मिन लबनिन लम यतगय्यर तअमु व अनहारुम मिन खमरिन लज़्ज़तिन लिशारिबीन व अनहारुम मिन असलिन मुसफ़ा चार नरो दई आए बेस्तमे कर चार दई अल्लाह 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 पन्ने अगला जा गैरतमंद मुसलमान आए मोहम्मद मुस्तफा का भी यार चार दई जिनको चैन सा प्यारा तहने दुनिया आखिरत में बेड़ो पारी पारा चार रास्ता एक पानी जी सूरत में तो जाए थी मशरूबात भी तुझी मर्जी जूस भी तुझी मर्जी बियो रस्तो थई बियो नंबर बियो मेवा सूफा खा केला खा अंगूर खा अंब खा मेवा जी सूरत में रस्तो थई अनाज चावल खा चावल जी मानी खा कणक जी मानी खा जूअर खा बाजरी खा जव खा चौथो गोश्त हलाल हलाल गोश्त हलाल जानवर जो गोश्त कोई रब तो फरमाए हया न तो चार रास्ता नाम आए वरी सब कुछ तुझे लाइ पैदा कयो छा तो दई अरे न चैनी रास्ता ना खाईंदो भी लइन शकरतुम लज़ीदन्नकुम शुक्र कदे त वधाईंदो मां हाय शुक्र हदीस पाक में अजय मानू के चार शयूं मिली वयूं न जा बेड़ा पार दुनिया भी जन्नत आखिरत में भी जन्नत साईं केड़ा लिसानन ज़ाकिरा कल्बन शाकिरा बदनन साबिरा इमरादन सालिगा अन्य अगलवारो हदीस में चार शयूं मिली वयूं हाय ज़बान ज़िक्र वारी हुजे अल्लाह 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 सुभान अल्लाह या ज़बान जंहिंखे मिली वई वॾे मसन में ए नंबर में बदनन साबिरा ए जिस्म इंसान जो जेको आ सब्र वारो बीमारियूं अची वञनि तकलीफ़ूं अची वञनि सब्र करे अल्लाह अल्लाह कल्बन शाकिरा ऐ दिल ज़िक्र वारी शुक्र करण वारी हुजे ऐ ज़ाल साले हुजे से चंडी निंड में न लगे से साले हुजे से ऐ रब तो फरमाए इन शकरतुम लज़ीदन्नकुम शुक्र कदे वधाईंदो मां कुफ्र कदे अज़ाब कंदो मां इन चैनी रस मां खाईंदो भी रुकू भी मुंहिंजो कर सजदो भी मुंहिंजो कर इबादत भी मुंहिंजी कर ॿिया भलाई वारा कम कर त मां कामयाब कया इहा ॻाल्हि क़ुरान शरीफ़ में लिखी पई अथव ओ कारी मोहम्मद इब्राहिम इंडण जे दावत अचण वारा तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ा फरमाईंदा या अय्युहल्लज़ीना आमनू रुकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम वफ़अलुल खैरा लअल्लकुम तुफ़्लिहून रुकू भी मुंहिंजो कर सजदो भी मुंहिंजो कर चार रास्ता बंद थी दई मरदे त जन्नत जा 8 दरवाजा खोले ॾींदो अजवाय जो को रमजान में रोजा रखंदो रखराइंदो भी नबी से फरमाया कि कहीं अल्लाह जे नाले जे कहीं रोजो रखायो न ॼणो सजी मोहम्मद जी उम्मत के रोजो रखायो छोड़ाई जंहिंजो पहिरियों ॾों रहमत अव्वलहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्क़ुन मिनन नीरान रमजान शरीफ का हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला जी रिवायत नबी ने फरमाया उहज़ुरुल मिंबर वेजा जो मिंबर वेजा सजन चढ़या मिंबर पारे डाके दे कदम न क्यों फरमाया आमीन ओ शेख खबाण वारा पाड़ा साईं थी वे पाणे रब ॾींदई
लो मानो जे वात ते लाई दा मोटा न खाइंदा पर खाइनी उठी त वठंदा न पर दीदो त रब रोजी ये भला विरायो फी सबीलिल्लाह रब दीदो ना तो वेई रो चुप छोरा ता चुप करो बस जल्दी तो खत्म किया बाकी 10 मिनट जागो था न समझो था आज मुझे वरी स्पीड 100 का मथे दो करे करे घटो न हाने चऊं तो लाउड हलाए पर हिंदके दो चो सुभान अल्लाह जागो था जेके सुबह सा निंद्र पया हो भई हथ खणो सब जागा समझो न माता समझो न समझो कोन था जेके जागो था भई हथ खणी ॾाढा सुभान अल्लाह चो अल्लाह सभनी के माफ फरमाए अगर मैं मौके पो तवा सभनी के तवज्जो कयो मुसलमानो अल्लाह अकबर साइनन चलिया मेंबर दे फरमाया आमीन वरी बे डाके ते डाको रखियो फरमाया आमीन वरी टे डाके ते डाको रखियो फरमाया आमीन 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 चौदा चढ़ी विया खुतबो ॾिनो लोगो शहर मुबारकन शहर अजीम अचे वतो बरकतुन सां भरल महीनो इज़ा दखल रमज़ान फुतिहत अबवाबुस समाई व फुतिहत अबवाबुल जन्नह व गुलिकत अबवाब जहन्नम व सुलसिलतिश शयातीन लोगो ताकीक वेजो थी चुको आहे तव्हां के महीनो रमज़ान जो लक़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीम शहरुन वॾी अज़मत वारो शहर मुबारक वॾी बरकत सां भरियल वहुव शहरु सब्र सब्र वारो महीनो वहुव शहरुर रहमा रहमत वारो महीनो शहरु रमज़ान الذي انزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان वो महीनो जंहिंमें क़ुरान नाज़िल थियो तवज्जो कयो लोगो इज़ा दखल रमज़ान जॾहिं रमज़ान ईंदो आसमान जा दरवाज़ा खोलाए छॾींदो जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदा जहन्नम जा दरवाज़ा बंदि थींदा आए शैताननि खे घटि विझी सम्झ जे ॿेट में ॿधो थो वञे जन्नत में हवा थी घुले उन हवा जो टकराव जन्नत जे वणनि सां पलनि सां थींदो अजीब किस्म जो आवाज निकरंदो जन्नत जे हूरों जे कन ते पहुचंदो जेके ख़ीमन में बंद न जिन ॾिठूं न इंसान न गाना ॿुधूं न साज़ न सुरूज़ जन्नत जूं हूरां फरमाईंदा हूरूं मक़सूरात फिल ख़ियाम फबिअय्यि आलाई रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ख़ीमन जे अंदर बंद न जिन ॾिठूं न इंसान चवंदियूं मलाइको छाजी रात जी अॼु रमज़ान जी रात अल्लाह मुहम्मद करीम जे उम्मत लाइ आसमान जा दरवाज़ा खोलाया जन्नत जा दरवाज़ा खोलाया जहन्नम जा दरवाज़ा बंद कराया शैतान खे ॿधी आया सॼो महीनो मुहम्मद करीम जी उम्मत जे मथां रहमत जो रब मींहुं वसाईंदो साहब जो या रसूल अल्लाह आमीन आमीन चोंदा बेउ पान फरमाई पर डाके दे कदम रख जिब्रील आए मानू मुजी रहमत का कटल कटे जेने वास निभागो बदनसीब सही केड़ो फरमाई अल्लाह दो चवे उन मानू के मां पाजी रहमत का कटो जय 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 मजलिस में तो मोहम्मद जो नाम नामी इस्म गिरामी बुधे ए तुझे मथा दुरूद न कटला जिब्रील जो से मां भी चम कटल हुजूर फरमाया मां भी उन साम कयो त मां भी न का बेजार नंबर 2 में हुजूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेरे बेड़ा के ते चढ़े में वरी जिब्रील आयो अल्लाह तो चवई वो मानो मुजी रहमत का कटला मां काबिल लाया से जंजे जिंदगी में अबू भी जिंदा हो जाए अमर भी जिंदा हो जाए वो भी पांचे अबे अम्मा जी खिदमत न करे जन्नत न कटे जिब्रील जो सेमा भी बेजार हुजूर फरमा मां भी जम आमीन इन चंद्रे का मां भी बेजार आया जो अबे अम्मा जो अदब न तो करे खिदमत न तो करे
एड़ा के ते चढ़ में वरी जिब्रील आए रब तो फरमाए उन मानू का मुकाबले लाया फजी रहमत का कदो तमास जे जिंदगी में रमजान अची हलो वजे ए जन्नत न कने पांजे रब के न पर जाए खुदा जी सा जो कसम हुजूर फरमा भी जमा आमीन यार गान बुदो मजलिस में मोहम्मद जो नालो बुदो तो दुरूद पढ़ंदा कयो अबू अमा जरा जो खिदमत कयो रिजल रब फी रिजल वालिद अबू अमा राजी अल्लाह राजी अबू अमा नाराज अल्लाह नाराज अचे वो रमजान खुदा जो कसम जमे ही कराता खैरुम मिन अल्फ शहर 1000 महीने जे रात का बलिया पोए दह में तो जेके लैलतुल क़द्र सजो वींदो आहे जो परियो नो रहमत विचो नो मग़फ़िरत रमजान जो क़द्र कंदो ॻाल्हायो न किन देखा चांस रमजान का तो हो गया बीमार न थी जाए रोजा रखना थई अल्लाह जो कसम जी माल जे ला ज़कात कडी माल के पाक कंदो आ न फरमाए रोज़न जी ज़कात हां जिस्म जी ज़कात रोजा रखण से इंसान जो जिस्म पाक थींदो रोजो जहन्नम का ढाल जे जरिए मानो दुश्मन जे तीरे तलवारें गोली का हिफाजत कंदो आ जहन्नम का ढाल पान फरमाए मन साम रमजान ईमान व इहतिसाबन गुफर लहू मा तकद्दम मिन ज़ंब जी कामिल ईमान सा सवाब जी उम्मीद रखी रमजान जा रोजा रखया ना अल्लाह उन जा अगला गुनाह सब माफ तो करे आई हिकड़ो रमजान जो रोजो रखे हिकड़ो कामिल ईमान सा अल्लाह उन बाने जो जहन्नम का मुंह फेराए एडो परे दो करे जो काव जमन का वठी मरण ताईं उड़ंदो रहे काव जी उम्र सभिनी खां घणी थींदी आहे तंहिंजे करे अचो तो रहमत जो महीनो ऐं रमज़ान शरीफ़ में पंहिंजे रब खे परचायो मां दुआ थो कयां अल्लाह ताला साईं कारी इब्राहिम साहब जी मदद से ताकि क़यामत आबाद फरमाए ज़िंदगी बाक़ी